अज जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्राणी खे खुश आमदीद। दोस्तों अज रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी जी बेहतरीन अपडेट अची चुकी है जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। ये पोस्टर तव्हां ॾिसी सघो था दोस्तों। तव्हां सोचे रहिया हूंदव त हाणे टीज़र अची वियो आहे छा वाकई अंधा। अॼु मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायांव थो त टीज़र आयो आहे या न आयो। ऐं अॻिते बहितरीन ॿी अपडेट बि आहे जेका पंहिंजावेरी जी तव्हां सां हिकु ॻाल्हि वंडींदासीं। हिन दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बेहतरीन खां बेहतरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि। कुझु फिल्मूं बि असां अपलोड कयूं आहिनि पंहिंजे हिन चैनल ते दोस्तों। पुराणी फिल्मूं आहिनि, इहे सिंध जूं हिकु बेहतरीन फिल्मूं आहिनि जेकियूं कंहिं दौर में जेको आहे न, जो ॾाढो नालो हूंदो हिन टाइम काथे बि तव्हांखे चैनल ते न मिलंदियूं, सिर्फ़ु असांजे चैनल ते आहिनि। असां वरी रिसर्च करे उन्हनि खे ॻोल्हे अपलोड कयो आहे चैनल ते। उन्हनि खे ज़रूरु ॾिसो, उन्हनि खे अॻिते बि शेयर कयो। पंहिंजावेरी दोस्तों ड्रामे जो फ़िलहालु को टीज़र नाहे आयो, अचण वारो आहे 2-3 ॾींहं जे अंदरि। इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां सिंध टीवी यूट्यूब चैनल ते। बाक़ी टीज़र तमामु जल्द हिन जो अचण वारो आहे। इहा ख़ुशख़बरी आहे जेका मां तव्हां सां शेयर कयां थो। हिन टाइम सिंध टीवी चैनल ते को बि ख़ासि ड्रामो का शइ कोन्हे। उनजी व्यूअरशिप सफ़ा 0 ते अची वई आहे। उन्हनि खे हाणे इन व्यूअरशिप खे मथे करण जे लाइ पंहिंजावेरी ड्रामे जो हिकु टीज़र ॾींदा, वरी ॿियों टियों चौथों वरी प्रोमो ॾींदा। उन खां पोइ पहिरियों एपिसोड हलायो वेंदो दोस्तों। इहा तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी आहे त सिंध टीवी वारनि जी पूरी कोशिशि आहे, पूरो ज़ोर लॻाइनि था कीअं बि करे हिन जो पहिरियों एपिसोड जल्दी हलायूं पंहिंजावेरी जो, जीअं रियासत ड्रामे खां पहिरियां असलु ड्रामो अची वञे ऐं कामयाबु थिए। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, सुठो कमेंट बि कंदा।